श्री साईं राम। मां माइशा चंदवानी मां पाण खे ॾाढो ख़ुशनसीब समझी रही आहियां जो अॼु मां तव्हांखे भगवान श्री सत्य साईं बाबा जे बारे में कुझु ॿुधाए रही आहियां। दोस्तों चवंदा आहिनि कि हुननि जी रज़ामंदीअ बिना हिकु पत्तो बि न हिलंदो आहे, त शायदि हीअ स्वामी जी रज़ामंदी ई हूंदी जो हुननि मूंखे शक्ति ॾिनी ऐं अॼु मां तव्हांखे हुननि जे बारे में कुझु ॿुधाए सघां। भगवान श्री सत्य साईं बाबा जो जनम 23 नवंबर 1926 में भारत जे आंध्र प्रदेश जे नंढे कोट पुटपर्ती में थियो हुयो। नंढे हूंदे खां ई बाबा जो स्वभाव शांत हूंदो हुयो ऐं उहे सभिनी जी मदद कंदा हुया। स्वामी जी माता यानी माता ईश्वरम्बा हुननि जी 3 इच्छाऊं हुयूं। जीअं त हर ॻोठ में पीअण ऐं पाणीअ जी तकलीफ़ हूंदी आहे, सुठा पढ़ाई लाइ सुठा स्कूल्स न हूंदा आहिनि ऐं इलाज लाइ हॉस्पिटल्स बि न हूंदा आहिनि, त स्वामी पंहिंजे माता जूं 3 इच्छाऊं पूरी कयूं ऐं हुननि ॻोठनि वारनि ऐं ग़रीबनि लाइ हॉस्पिटल्स ठाहिराया। हुननि जे लाइ स्कूल्स ठाहिराया जिते केजी खां वठी बीजी ताईं बिल्कुलु मुफ़्त एजुकेशन ॾींदा आहिनि ऐं हुननि पीअण ऐं पाणीअ जी सहूलियत बि ॾिनऊं जेको तमामु ज़रूरी हुयो। साण साण एशिया जी वॾे में वॾी हार्ट हॉस्पिटल पुटपर्ती में आहे, जिते न सिर्फ़ भारतवासी पर सॼे विश्व मां माण्हू वेंदा आहिनि, पंहिंजे दिलि जा इलाज कराए ख़ुशी ख़ुशी घर वेंदा आहिनि, उहो बि बिल्कुलु मुफ़्त में। तंहिंखां सवाइ सत्य साईं बाबा जा केतिरा ई हज़ारे सेंटर्स आहिनि सॼे विश्व में, जिते चैरिटी में कमु थींदो आहे ऐं चङियूं सुठियूं शेवाऊं थींदियूं आहिनि। मानव शेवा ही माधव शेवा आहे। बाबा जे हिन उपदेश खां पोइ चङा माण्हू ग़रीबनि जी शेवा कंदा आहिनि। साण साण सत्य साईं समिति जा केतिरा ई बाल विकास क्लासेस हलंदा आहिनि, जिते नंढनि ॿारनि खे सुठी सुठी शिक्षा पढ़ाई वेंदी आहे। हुननि खे स्कूल जी पढ़ाई खां सवाइ सही शिक्षा धार्मिक शिक्षा पढ़ाई वेंदी आहे। हुते हुननि खे श्लोक पढ़ायो वेंदो आहे, भॼन ॻाइण सेखारिया वेंदा आहिनि ऐं घणियूं हेॾियूं सुठियूं ॻाल्हियूं पढ़ायूं वेंदियूं आहिनि जेके हुननि खे अॻिते अञा कमु ईंदियूं आहिनि। मां बि तमामु ख़ुशनसीब आहियां कि मां बि गुज़िरियल 9 सालनि खां बाल विकास जी हिकु स्टूडेंट आहियां। मां तमामु सुठियूं ॻाल्हियूं सिखियूं आहिनि जेके मूंखे अॼु बि जाम कमु ईंदियूं आहिनि। वॾनि नंढनि सां व्यवहार, सही शिक्षा, मैनर्स, 5 मानवीय मूल्य, सत्य, धर्म, शांति, प्रेम ऐं अहिंसा ऐं इहो सभु मां सुठियूं ॻाल्हियूं सिखियूं आहिनि। साण साण भगवान श्री सत्य साईं बाबा जो बर्थडे सॼी दुनिया में धूमधाम ऐं प्यार सां मल्हायो वेंदो आहे। जाम सुठा शेवाया कार्य थींदा आहिनि ऐं ख़ासि नवंबर जे 2 सैटरडे ऐं संडे, सैटरडे 6 वॻे खां शाम जो 6 वॻे खां संडे शाम जो 6 वॻे ताईं हिकु अखंड भॼन नॉन स्टॉप 24 आवर्स ताईं थींदो आहे ऐं जाम माण्हू हिननि में अखंड भॼन में जाम माण्हू ॻाईंदा आहिनि। त भॻवान जे 95 जन्म उत्सव ते मां हुननि खे कोटि कोटि प्रणाम थी कयां ऐं मां प्रेयर थी कयां कि हुननि जो आशीर्वाद मूं मथां सदाई रहे। भगवान श्री सत्य साईं बाबा जो जीवन असां सभिनीनि जे लाइ हिकु सुठो संदेश आहे। रियली हिज लाइफ इज़ अ मैसेज फॉर एवरीवन, छो जो हुननि जो चवणो आहे लव ऑल सर्व ऑल एंड व्हेन आई एम हियर देन व्हाई फियर। लव यू साईं, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे। ओम श्री साईं राम। भगवान श्री सत्य साईं बाबा जे मुंहिंजा आध्यात्मिक गुरु आहिनि, उन्हनि जो जनम 23 नवंबर हर साल सॼे विश्व में ॾाढे धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। त अचो त गॾिजी ॾिसूं, तव्हां मां जेके पुटपर्ती न विया आहिनि, अचो त गॾिजी ॾिसूं पुटपर्ती, उन्हनि जो स्कूल, उन्हनि जा कॉलेज, प्रशांति निलयम आश्रम, कैंटीन, अलॻि अलॻि जेके हुननि जा उते ॾिसण जी जॻहियूं आहिनि, चैतन्य ज्योति, म्यूज़िक क्लास। अचो त बाबा जो दर्शन कयूं, उन्हनि खे जन्मदिन जूं वाधायूं ॾियूं ऐं उन्हनि सां गॾिजी केक बि कटियूं त ॾिसूं स्वामी पंहिंजो बर्थडे कीअं मल्हाए रहिया आहिनि। ओम श्री साईं राम।
जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा। 23 नवंबर को जन्मे है साईं मेरे, चमका है जीवन सितारा हमारा। आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा। 23 नवंबर को जन्मे है साईं मेरे, चमका है जीवन सितारा हमारा। आया जन्मदिन तुम्हारा। नवंबर का महीना है पावन, करेंगे साईं भजनों का गायन। इस धरती पे भगवान आए, उन्हें कहते हैं साईं नारायण। तेरे झूलने की डोरी को थामेंगे, तेरे झूलने की डोरी को थामेंगे। फिर झूलेगा साईं हमारा हमारा। आया जन्मदिन तुम्हारा। सच्चे सेवक मेरे साईं बाबा,